रईस वॾा ग़लती पिया कयो। 2008, 13, 18, 24 जी इलेक्शन वारी सिंध कान्हे। इलेक्शन में माण्हू ते राज भाग जो वज़न पवंदो आहे। 5-10 हज़ार वोट जा ॾींदा आहियो, माण्हूअ खे ख़रीद कंदा आहियो, ॿारुनि खे पैसा ॾींदा आहियो, वापारियुनि खे, ट्रैक्टरनि खे, मीडिया खे, हर शइ खे। वकील तव्हां सां गॾु हूंदा आहिनि, सहाफ़ी तव्हां सां गॾु हूंदा आहिनि, उस्ताद गॾु हूंदा आहिनि। इलेक्शन जो माहौल ॿियो आहे, कामोरा हूंदा आहिनि। हींअर सहाफ़ी सिंध सां बीठल, हींअर मीडिया सिंध जी पंहिंजे वतन ऐं क़ौम सां बीठल आहे। हींअर बारून पंहिंजे वतन ऐं क़ौम सां आहिनि। हींअर अदीब बि आहिनि। ज़रदारी साहब ग़लती पिया कयो, इहो जेको ड्रामो पिया कयो, असांखे इहो न सम्झायो। जेको ड्रामो पिया कयो त ॿेड़ी बि जहान ख़ान ॿोड़ींदो ऐं वरी इंसाफ़ बि जहान ख़ान कंदो। सिंधी जहान ख़ान खे पंहिंजे जूते जी नोक जहानदाद ख़ान ऐं जहान ख़ान न थियो। 8 जुलाई 2024 ते ऐवान सदर में फ़ैसिलो तव्हां कयो कैनाल ठाहिण, ऐं हाणे हुकूमत तव्हां जी आहे। क़ौमी असेंबली में हुकूमत तव्हां जी टेक ते बीठल आहे। सेनेट जी चेयरमैनशिप तव्हां वटि आहे। 2 सूबनि में हुकूमतूं तव्हां वटि आहिनि। सभिनी सूबनि जा गवर्नर तव्हां जा आहिनि।